नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा आहियूं त सीता रोड में पुलिस जी कार्रवाई जवाबदार मोहरम सोलंकी पिस्टल समेत गिरफ़्तार मथस केस दाख़िल करे लाकब कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी। बिल्कुल सीता रोड पुलिस की कार्रवाई जवाबदार मोहरम सोलंकी पिस्टल समेत गिरफ़्तार मथस केस दाख़िल करे लाकब हवाले कयो वियो आहे। राब्ते करण ते SHO सीता रोड साईं बख्श चांजो ॿुधायो त चेकिंग दौरान शक पवण ते जवाबदार खे हथु कयोसीं, जंहिं वटां बग़ैर लाइसेंस वारो पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं, जंहिं बैदि खेसि लाकब करे मथस सरकार तरफ़ां केस दाख़िल कयो वियो आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।